हिकु ॾींहुं चौकीदार खे हुकम थियो त हिन नंढे ॿार खे मारे ऐं झंग में उछलाए अच। हाणे चौकीदार वीचारो उनखे हुकम मञिणो पियो, सो वियो वञी नंढड़े ॿार खे झंग में उछलाइण जे लाइ। त ॿार खे खणियो पियो वञे झंग में मारण ऐं उछलाइण जे लाइ। त नंढड़े मासूम ॿार जो चहिरो ॾिसी त हुनखे क्यास ऐं रहम अची वियो। त दिलि में ख़्यालु आयो त हिन नंढड़े मासूम ॿार खे आऊं नथो मारियां, ऐं वियो वञी झंग में ख़ाली छॾे आयो, मारियईं कोन हुनखे, ऐं पाण वरी आयो। त झंग तमामु घाटो हुजे, ॿार खे उते छॾे आयो। त उते हिकिड़ो हमरा वियो काठियूं करण जे लाइ। त हमरा वियो काठियूं करण, त नंढड़े ॿार जूं रड़ूं ॿुधण में आयूं काठियुनि वारे हमरा खे। त हमरा सोचियो झंग में ॿार जूं रड़ियूं थियनि पियूं, अलाए छा आहे, जिन आहे या ग़ैबात आहे। हमरा खे अची ख़ौफ़ थियण लॻो। त हमरा वरी बि दिलि पकी करे ऐं चवण लॻो वञी ॾिसां आख़िर आहे छा। त हमरा वियो ॾिसण, त ॾिसे सची ॿार हुजे ऐं रड़ूं पियो करे। त हमरा खे ख़ौफ़ बि थियो। हमरा चयो अले वञा बि सही, मतां ग़ैबात हुजे। त वरी बि रब ते तौकल रखी ऐं उन नंढे ॿार ॾांहुं वियो ऐं ॿार खे खईं ऐं चवणु लॻो त हिन ॿार खे अलाए केरु छॾे वियो आहे हिते, ख़बर कोन्हे कंहिंजो आहे, केरु हिन झंग में छॾे वियो आहे सुनसान में। त उन ॿार खे खईं, चई हाणे जेको बि छॾे वियो आहे आऊं खणी हिनखे निपाईंदसि ऐं हिनखे वॾो कंदसि, मूं वटि राहींदसि। त हमरा थोरो वरी सोच ॿी अची वई, चई हाणे हिन नंढड़े ॿार खे वण जी छांव में विहारे हिनखे सुम्हारे ऐं काठियूं कुझु करे वठां। काठियूं करे ऐं काठियूं खणी ऐं घर वेंदसि, उन महिल नंढड़े ॿार खे खणी वेंदो उन वण जी छांव में। उन ॿार खे सुम्हारे ऐं पाण काठियूं करणु लॻो। काठियूं दर हुतां करे, दर हुतां करे, दर हुतां करे। त हमरा लॻी वियो काठियूं करणु। उतां हिकिड़ो गिदड़ बि आयो झंग मंझां। झंग में गिदड़ आयो त गिदड़ चवणु लॻो अॼु सॼो ॾींहुं को शिकार फाथो न आहे, बुख मरां थो, मन को शिकार मिली वञे। त जॾहिं गिदड़ जी नज़र उन ॿार ते पइजी वई, त गिदड़ चवणु लॻो ही इंसान जो ॿार आहे, अॼु मूंखे हथु अची वियो हिन झंग में, ॿियो को शिकार त मूंखे मिलियो कोन्हे, अॼु इनखे ई खायां थो। त गिदड़ उन ॿार खे चक हणी ऐं खणी ऐं भॼणु लॻो। त उन काठियुनि वारे हमरा जी ओचितो नज़र पहुची वई, अची गिदड़ खे हकलूं करणु लॻो, पर गिदड़ उनजी हकल न ॿुधी। गिदड़ भॼंदो वञे, पोयां उहो काठियुनि वारो हमरा बि भॼंदो वञे छॾाइण जे लाइ। कोशिशि ॾाढी कई, पर गिदड़ हुन खां अहिड़े घाटे झंग में गिदड़ हुन खां भॼी वियो। ऐं ॿार बि निंड में सुतल हो, जो रड़ूं करे त ख़बर बि पवे, पर झंग तमामु घाटो हुजे। सो हमरा वीचारो मायूस थी वेही रहियो, गिदड़ हुन खां भॼी वियो ॿार खणी। गिदड़ जॾहिं उहो ॿार खणी वियो त अॻियां गिदड़ खे शींहुं गॾिजी वियो। गिदड़ खे थियो शींहं खां डपु त शींहुं मूंखे मारे छॾंदो। त गिदड़ हुन ॿार खे छॾे ऐं पाण भॼी हलियो। त शींहुं परियां आयो पिए, उनजी नज़र हिन ॿार ते पहुची वई। त शींहुं चवणु लॻो अॼु इंसान जो बच्चो मिली वियो आहे मूंखे, अॼु इनखे खाईंदुसि, ऐं बुख मरां थो। गिदड़ हिनखे छॾे भॼी वियो आहे। शींहुं आयो त उन नंढे ॿार खे चक हणी ऐं अॻियां खणी रवानो थियो। अॻियां रवानो थियो त अॻियां शींहं खे हिकु वॾो हरणु ॾिसण में आयो। त शींहं सोचणु लॻो त हीउ नंढो ॿार हिनखे खाईंदसि त मुंहिंजो ढोह थींदो कोन, अॻियां हरण छो न हिन हरण खे झले खायां ऐं हिन नंढे ॿार खे पोइ अची खाईंदसि। नंढे ॿार खे छॾे शींहं हरण जे पोयां लॻो, ऐं उन ॿार जी क़िस्मत अलाह साईं शायदि उनखे बचाइण पिए चाहियो। उतां हिकिड़ो हमरा ॿियो आयो पिए, रस्तो वठियो झंग मंझां, त उनजी नज़र उन ॿार ते पइजी वई ऐं शींहं वियो हलियो हरण जे पोयां। उन हमरा ॾिठो त हीउ ॿार अलाए कंहिंजो आहे, त उन ॿार खे उन हमरा खंयो। त हमरा सोचणु लॻो हाणे ख़बर न आहे हिन जा माउ पीउ छॾे आहिनि या ॿियो केरु छॾे वियो आहे, पर हाणे मूंखे मिलियो आहे त आऊं खणियो थो वञा। मुंहिंजी शादी अॻे ई कोन्हे, आऊं अकेलो आहियां, सुञूं सिर, हिनखे निपाईंदसि, मुंहिंजो सहारो थी पवंदो। त उन ॿार खे खणी हमरा
पंहिंजे घर आयो, अची उनखे पालण लॻो, निपाइण लॻो। ॿार अॼु सुभाणे नेठि अची वॾो थियो, नौजवान थियो, त उहो हमरा हिन जो छोकिरे जो पीउ जंहिं हिन खे निपायो उहो वीचारो पीरसन पोड़ो थी वियो, ऐं उहो नौजवान छोकिरो वॾो थी वियो। त हिकु चकर उहो उनजो पीउ बीमार थी पियो सफ़ा, मरण जे आख़िरी टाइम में हो बिस्तरे ते। त पुट खे सॾु कईं ऐं पुट खे चवणु लॻो त अबा अॼु तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, आउं हुए मरण वारो आहियां। त पुट चवणु लॻो त बाबा ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि तो ॿुधाइणु चाहीं? चई बाबा तूं असुल मुंहिंजो पुटु कोन आहीं, तूं मूंखे झंग में मिलियो हुएं, पोइ तुंहिंजा माइट छॾे विया या ख़बर तोखे केरु छॾे वियो, पर तूं मुंहिंजो पुटु कोन आहीं ऐं मूं तोखे पाले ऐं निपाए वॾो कयो आहे, ऐं तोखे खणी आयो झंग मंझां। त पुटु चवणु लॻो त तूं मुंहिंजो पीउ आहीं, सभु कुझु तूं आहीं, मुंहिंजी माउ पीउ तूं ई आहीं, तोखां सवाइ ॿियो मुंहिंजो केरु कोन्हे। त हुन चयोसीं आऊं पुटु मरण जी टाइम ते आहियां, मरण जे वक़्त ते आहियां, तोसां सची ॻाल्हि पियो करियां, कूड़ तोसां कोन हणंदसि। एतिरो चई ऐं उहो पीउ वीचारो उनजो गुज़ारे वियो। हाणे छोकिरो परेशान थी वियो त हाणे मुंहिंजो पीउ ही बि मरी वियो ऐं एतिरी ॻाल्हि बि मूंखे चई वियो, हाणे मुंहिंजा माउ पीउ अलाए केरु आहिनि, मूंखे हाणे अलाए केरु झंग में छॾे वियो, मुंहिंजा माइट छॾे विया, ॿियो केरु छॾे वियो। वीचारो परेशान थी वियो छोकिरो। त छोकिरे सोचियो त आऊं वञा थो इन झंग में, मूंखे को न को ॾस पतो मिलंदो त मन का उतां राह खुली पए, मुंहिंजा माइट केरु आहिनि ॾस पतो को मिली पवे। त छोकिरे उहो घर छॾे ऐं वियो उन झंग में। झंग में वञे त झंग में हिकिड़ो घर हुजे, उन घर में हिकिड़ो पोड़ो ऐं हिकिड़ी पोड़ी रहंदा हुजनि। त छोकिरो वञी उन घर जे वेझो पुॻो त उन घर मंझां आवाज़ु अचणु लॻो पोड़े ऐं पोड़ी जो। त छोकिरो उहो आवाज़ु ॿुधणु लॻो त पोड़ो पोड़ी चवणु लॻा, जे पंहिंजो पुटु हुजे हा त ही ॾींहुं पाण खे ॾिसणा कोन पवनि हा। त पीउ पोड़ो हुते चवे पियो, पोड़ो चए पियो मुंहिंजो पुटु हुजे हा त मूंखे का तकलीफ़ न हुजे हा, कमाए खाराए हा मूंखे, हाणे ऐं तमामु पोड़ो थी वियो आहियां, मूंखां कमकार थिए नथो। त उते पोड़ी बि चवणु लॻी उन पोड़े जी ॻाल्हि, हा जे पंहिंजो पुटु हुजे हा त पाण खे तकलीफ़ न थिए हा। त हिते ॿाहिरि बीठल छोकिरो ख़ुशि थियो त चवणु लॻो शायदि मुंहिंजा माउ पीउ इहे आहिनि। सिधो दर खोले ऐं घर मंझि आयो ऐं हुननि खे चवणु लॻो त तव्हांजो पुटु केॾां वियो ऐं तव्हांजे पुट खे छा थियो, तव्हां मूंखे हक़ीक़त करे ॿुधायो। त पोड़ो पोड़ी चवणु लॻा त पुटु असांजो पुटु जेको सो उनजी उमिरि 10 साल हुई, ॿाहिरि रांदि कंदो पियो, त उतां हिकिड़ो बादशाह मटियो। त उहो असांजो छोकिरो 10 साल जो जेको रांदि कंदो पियो, उन पथर खणी उछलायो, रांदि कंदो पियो, उहो पथर लॻी वियो उन बादशाह खे। सो बादशाह जेको आहे सो उनखे असांजे छोकिरे खे वठी ऐं पाण वटि क़ैद कराए छॾियो आहे। सो उहो छोकिरो असांजो हुन क़ैद कराए ॾियो वई, तक़रीबन 20-25 साल छोकिरो असांजो अञा हुन बादशाह वटि क़ैद आहे। त हिते ही छोकिरो मायूस थी वियो त मुंहिंजा माउ पीउ ही बि कोन्हे। त हुन पोड़े ऐं पोड़ी खे छोकिरो दिलासो ॾियणु लॻो त आऊं वञा थो बादशाह वटि ऐं तव्हांखे तव्हांजो पुटु आज़ादु कराए ॾींदसि। त पोड़े ऐं पोड़ी हुन छोकिरे खे दुआ कई, चई अबा भले तूं वञु, असांजे पुट खे आज़ादु कराए अचु, असां में सघ न आहे हाणे कमाइण जी, असांजो सहारो थी पए। त छोकिरो उहो उतां रवानो थियो, सिधो आयो बादशाह जी महलात में ऐं बादशाह खे चवणु लॻो त तव्हां पोड़े ऐं पोड़ी जो छोकिरो क़ैद कयो आहे, सो हुनखे आज़ादु करियो ऐं हुनजा माउ पीउ तमामु पीरसन ऐं पोड़ा थी विया आहिनि, हुनमें कमाइण जी सघ आहे कोन, तव्हां हुनखे आज़ादु करियो। बादशाह हुनजी हिकु बि न ॿुधी, बादशाह इनकार करे छॾियो ऐं हुनखे महलात मां कढी छॾियो, धिका ॾेई ऐं छोकिरे खे ॿाहिरि कढी छॾियो। हाणे हुन छोकिरे वीचारे जो न घर न तड़, छोकिरो महलात जे अॻियां हिकिड़ो वॾो वणु हुजे उन जे हेठि वेही रहियो। सुबुह खां वठी शाम थी वई ऐं हू उते वेही रहियो।
त जॾहिं वज़ीर ॿाहिरि निकितो छोकिरे खे ॾिठी ऐं छोकिरे खे चवणु लॻो तूं अञा हिते वेठो आहीं, तूं वञ पंहिंजे घर। त छोकिरो चवणु लॻो त मुंहिंजो न माउ न पीउ नंढे हूंदे मूंखे ख़बर न आहे कंहिं झंग में उछलाए छॾियो हो ऐं उन पीउ मूंखे पालियो ऐं उहो पीउ मुंहिंजो गुज़ारे वियो ऐं आउं अकेलो आहियां। त इहो लका हिकु चौकीदार जेको बीठल हो महिलात जे गेट ते, इहो वज़ीर ऐं छोकिरे जो लका इहे ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं। ऐं वज़ीर छोकिरे चवणु लॻो तुंहिंजो माउ पीउ न आहे त उन में असांजो कुझु बि न आहे, तूं वञी लियो जे ना त पोइ तोखे बि असीं हिते क़ैद करे हलंदासीं। वज़ीर इहो चई छोकिरे खे वज़ीर वियो हलियो। छोकिरो वरी हितां मायूस थी वञणु लॻो त उहो चौकीदार गेट ते महिलात जे गेट ते बीठल हो, उहो आयो अची छोकिरे खे चवणु लॻो चई पुट तूं सची सची ॿुधा, मूं तुंहिंजूं ऐं वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तो जेको वज़ीर खे चयो छा उहो सच आहे? त छोकिरे चयो जी हा बिल्कुलु। चई पोइ झंग में जेको छोकिरो हुयो सो तूं आहे? जी हा आउं हुउसि ऐं मूंखे अलाए कंहिं झंग में छॾे आयो हो ऐं मूंखे मुंहिंजो पीउ जेको हींअर गुज़ारे वियो उन जी मूंखे निपायो तव्हां खणी आयो, मूंखे उन हक़ीक़त करे ॿुधाई ऐं उहो गुज़ारे वियो हलियो। हाणे आउं बेघर आहियां ऐं मुंहिंजा माउ पीउ ख़बर न आहिनि कहिड़ा आहिनि। त उहो चौकीदारनि खे चवणु लॻो छोकिरे खे त पुट ॻाल्हि ॿुध, उहो चौकीदार आउं आहियां जेको तोखे आउं उछलाए आयो हुउसि। त छोकिरो हैरान थी वियो त इहो वरी कीअं, तूं मूंखे छला उछलाए आयो ऐं मुंहिंजा माउ पीउ कहिड़ा आहिनि त मूंखे ॿुधा। त चौकीदार चवणु लॻो तुंहिंजो पीउ हिन महल जो बादशाह आहे। चई इहो वरी कीअं थो थी सघे? छोकिरो चवणु लॻो त इहो वरी कीअं थो थी सघे? त चई बिल्कुलु इहो आहे। चई दरअसल हीउ जेको शाही तख़्त ते वेठो आहे न, इहो हिकु जादूगर आहे ऐं तुंहिंजो पीउ ऐं माउ खे हिन क़ैद करे छॾियो आहे। छोकिरो चवणु लॻो चौकीदार खे त इहो वरी कीअं? चई पुट आउं चौकीदार आहियां हिन महिलात जो। हिकिड़ी राति जो आयो जादूगर इहो, सो अची तुंहिंजी माउ राणी ऐं तुंहिंजो पीउ बादशाह खे चवणु लॻो त इहो लका मूं लिकी लिकी पे ॾिठो त जादूगर चवणु लॻो तुंहिंजे माउ पीउ खे त मूंखे शाही तख़्त तुंहिंजो ॾे। त तुंहिंजे माउ पीउ इनकार कयो जादूगर खे, चई तोखे असीं शाही तख़्त कोन ॾींदासीं। त इन्हनि इनकार कयो। जादूगर छा कयो जो उन्हनि खे पंहिंजी जादू सां हुननि खे पिंजरे में तोते जी शकल में अख़्तियार करे ऐं क़ैद करे छॾियो पिंजरे में। ऐं मूंखे ॾिसी हलियो, मूं इहो लका ॾिठो पिए त मूंखे जेको आहे सो ॾिसी हलियो ही ऐं मूंखे चवणु लॻो त इहा ॻाल्हि कंहिंसां न कजांइ, जे अगरि कई अथई त तोखे बि आउं क़ैद करे ऐं माराए छॾींदसि या तोखे क़ैद कराए ईंदसि। तोखे आउं कुतो बि करे सघां थो, तोखे आउं ॿिलो बि करे सघां थो ऐं तोखे माराए बि सघां थो। माठ करे वेह ऐं हीउ जेको छोकिरो आहे हिन बादशाह ऐं राणी जो, हिन खे वञी झंग में मारे ऐं उछलाए अच। सो उहो तूं छोकिरो आहीं, तोखे आउं उछलाइण आयो हुउसि पर मुंहिंजी दिलि में क्यास ऐं रहम थियो। तोखे मूं मारियो कोन्हे, ख़ाली झंग में छॾे आयसि ऐं मूं इहो ई अलाह ते रखियो हो त जे हूंदी ज़िंदगी तव्हांजी त तव्हां बची वेंदो, पर अलाह जी कुदरत सां रब सां ई तोखे ज़िंदगी ॾिनी, तूं अॼु मुंहिंजे साम्हूं बीठो आहीं। त इहा ॻाल्हि ॿुधी छोकिरो तमामु ख़ुशि बि थियो ऐं चवणु लॻो चौकीदार खे त हाणे हिन जादूगर मां जान कीअं छॾाइजे ऐं मुंहिंजे माउ पीउ खे कीअं आज़ादु कराइजे। त चौकीदारनि खे चवणु लॻो छोकिरे खे त पुट ॻाल्हि ॿुध, आउं हाणे थी वियो आहियां पीरसन, मूं में सघ न आहे ऐं तोखे ॿुधायां थो त उहो जादूगर आहे, इन जादूगर खे सोनू ताज मथे में पातल आहे, इन में आहिनि जादूगर जूं ताक़तूं, जादुई इल्मु आहे इन ताज में। इहो जे तूं इन खां खसे वठी त जादूगर कुझु बि नथो करे सघे।
त उहो छोकिरो चौकीदार खे चवणु लॻो त बिल्कुलु अॼु राति जो पाण ईअं कंदासीं, जॾहिं राति थी जादूगर निंड पियो हुजे त उहो छोकिरो ऐं चौकीदार ॿई आया अंदरि। कमरे में त जादूगर निंड पियो हुजे त उहो छोकिरे छा कयो जो उन जादूगर जो ताज खसे वरितो। त एतिरे में जादूगर बि निंड मां जागी पियो ऐं चवणु लॻो छोकिरे खे, तूं केरु आहीं, मुंहिंजो ताज छला खयो आहे? त छोकिरो चवणु लॻो जादूगर खे त तुंहिंजो टाइम ऐं वक़्तु ख़तमु थी वियो आहे, तूं हाणे जेको आहे सो हितां हलियो वञ। त जादूगर चवणु लॻो तूं आहीं केरु? त छोकिरे चयो त आऊं बादशाह ऐं राणी जो पुटु आहियां, जेको तूं नंढे हूंदे मूंखे मारण जी कोशिशि कई हुई। त इते जादूगर चवणु लॻो उन चौकीदार खे, तो हिन खे मारियो कोन छा? त चौकीदार चवणु लॻो जी न, मूं कोन मारियो हिनखे, ऐं जंग में हिनखे आउं ईअं ई छॾे आयो हुउसि। त जादूगर कावड़जी चवणु लॻो तूं मुंहिंजो न फ़रमान आहीं, उन टाइम ते तोखे जे आउं मारे छॾियां हा त अॼु ही ॾींहुं मूंखे ॾिसणा न पवंदो हा। त चौकीदार चयो मारण वारी रब जी ज़ात आहे, तूं छा मारींदे? त उन महिल सोने ताज सां उन छोकिरे जेको आहे सो जादूगर खे ख़तमु करे छॾियो। उन पंहिंजे ई जादू सां जादूगर ख़तमु थी वियो ऐं उन साॻी सोने ताज जेको जादूगर जो हो उन जी ताक़त सां पिंजरे में जेको उनजा माउ पीउ तोते जी शिकिल में हुआ उनखे आज़ादु कईं। उहो साॻी पंहिंजे रूप में अची हलिया ऐं सॼी हक़ीक़त करे चौकीदार हिन खे बादशाह ऐं राणी खे ॿुधाई त तव्हांजो पुटु हीउ आहे। त राणी ऐं बादशाह तमामु ख़ुशि थिया ऐं उन चौकीदार खे जाम इनाम ॾिनूं ऐं पोड़े ऐं पोड़ी जे पुट खे बि हिननि आज़ादु करे छॾियो। हू वञी वियो पंहिंजे माउ पीउ सां मिलियो। वरी हाज़िर थींदासीं ॿी कहाणी सां गॾु। उमेदु आहे त तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु।